प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी प्यारा दोस्तों मां तो मोहम्मद इस बंगार ऐं अॼु मां तव्हां ॿुधाईंदुमि ज़ार नई जे रामू जेको आहे इकट्ठी करण वारा आहियूं इन बाबति असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं ज़ार नई में अॻिते छा थियण वारो आहे इन बाबति असां तव्हांखे ॿुधाईंदा। प्यारा दोस्तों जीअं त सभु खां पहिरियों तव्हांखे गुज़ारिश कंदा महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। प्यारा दोस्तों जेको हाणे जेको आहे त रबन ऐं ओठे वारनि जो विच में फ़ैसिलो थी वियो आहे। फ़ैसिले ते जेको आहे त गफ़ार ख़ान विच में उन्हनि ॿिन्हिनि में जेको आहे त रिश्तो करे छॾियो आहे ऐं उनखां बाद जेको हाणे इहो जेको आहे त हाणे शादी बि थी रहियो आहे लुकमान जो जेको आहे हाणे इन बाबति जेको आहे त हाणे जेको आहे इहो शादी कीअं रुकबो ऐं इन्हनि जे विच में कीअं जहिड़ो थींदो मतिलबु इहो आहे त हाणे कमाल ख़ान हिकिड़ो चाल जेको चली रहियो आहे जेको आहे त कलसूफ़ सां हिकु शर्त कयूं उहो शर्त इहो आहे जेको हाणे हालार ख़ान ऐं कलसूफ़ ॿिन्हिनि जे विच में जेका तस्वीर एडिटिंग करे ठाहींदो ऐं उनखां बाद जेको इहो तस्वीर जेका आहे सॼे ॻोठ में वायरल थींदा ऐं उनखां बाद जेको आहे इहो शादी रुकिजी वेंदो इन बाबति मतिलबु अहिड़ो थींदो जीअं त बाबा रबन वारा चवंदा त मतिलबु इहो जेको आहे त छोरी ख़राबु ईअं मतिलबु वग़ैरह काफ़ी ॻाल्हियूं हूंदा उन हिसाब सां जेको आहे हाणे जेको आहे त शादी इंसान न थींदो ऐं इन हिसाब सां शादी रुकिजी वेंदो ऐं उनखां पोइ बाद जेको आहे त रबन वारा चवंदा असां शादी कोन हाणे जेको आहे शादी न थींदो इन लुकमान सां असांजी भेण जो इन हिसाब सां जेको आहे उठो बि चए थो त हाणे तूं बि हाणे कॾहिं बि कुंवार कोन थींदी कलसूफ़ खे चए थो। पहिरियों अहिड़ी तरह जेको आहे त स्टोरी तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो ड्रामे में इंशाअल्लाह अॻिते मतिलबु त 22, 23, 24 या 21 किस्तनि में तव्हांखे ॾिसण वटां इहो स्टोरी ॾिसण वटां मिलंदो। प्यारा दोस्त जेको आहे त असां जेको आहे त हिकु पोल रखूं था पंहिंजे यूट्यूब चैनल ते ऐं हिन पोल ते जेको आहे तव्हां पंहिंजो वोट ॾेई करे राय पंहिंजो ज़रूरु ॾींदा इंशाअल्लाह। अॼु जेको आहे त हिन वीडियो खे अपलोड करे हुन टाइम में असां पोल रखंदासीं। जे कॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।